राजनामामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु कराची मां ख़बर ॾींदा हलूं। भारत में जेज़ जो सिलसिलो हिकु अरसे खां जारी आहे। एहतिजाज बावजूदि अॼु बि केतिरनि ई जायुनि ते जेज़ वरिती ऐं ॾिनी वेंदी आहे। घर जे सामान के अलावा रोक रक़म बि जेज़ में वरिती वेंदी आहे। पर सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल थी रही आहे जंहिं में हिकु शख़्स दावा करे रहियो आहे त हिनखे जेज़ में ट्रेन मिली रही हुई पर मां न वरिती। जॾहिं हिन शख़्स खां पुछा कई वई त हिन छो न वरिती, जंहिं ते हिन ॿुधायो त मूं वटि ट्रेन बीहारण लाइ जाइ न हुई, इन लाइ ट्रेन वठण खां इनकार कयो। हिन चयो त जेकॾहिं गाॾी मिले हा त ज़रूर वठां हा। साहुरा ट्रेन पिया ॾियनि, हाणे ट्रेन वठी ऐं हलाइण केरु सिखे, जंहिं सबबु ट्रेन वठण खां इनकार कयो। सोशल मीडिया ते वीडियो खे लखी भेरा ॾिठो वियो। वाइपेदारनि हिन ते दिलचस्प तबसरा शुरू करे ॾिना आहिनि। हिकु वाइपेदार लिखियो त मूंखे जेज़ में राकेट मिली रहियो हो पर मां इनकार करे छॾियो छो त मोटरसाइकिल ते ही इन जो मज़ो वठी रहियो आहियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।